करीमा लगन दिए क्यों ते कटे लफ्ज़ आहिनि पर ये वॾा हिकिड़ा जामे लफ्ज़ आहिनि। अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात की मुकातिब थींदे फरमायो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ खलक़ल इंसान मिन अलक़। अल्लाह ताला फरमायो ए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजे रब जे नाले सां पढ़ो जे तव्हां खे पैदा कयो। खलक़ल इंसान मिन अलक़। अल्लाह फरमायो अल्लाह ताला इंसान खे रत जे दिग मां पैदा कयो। यानी अल्लाह ताला फरमायो इंसान खे असां रत जे दिग मां ठाहियो। हिकिड़ो खाली गोश्त आहे, गोश्त जो टुकड़ो आहे, पर प्यारा हबीब अल्लाह जी ज़ात हुज़ूर रहमत लिल आलमीन मुखातिब थी करे पूरे कायनात हुज़ूर जी पूरी उम्मत खे ही पैगाम ॾिनो। ए प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे जॾहिं तव्हां हिकिड़ो खाली रत जे दिग मां पैदा थियो, तव्हां गोश्त हुयो, पर तव्हांजे अंदरि इन गोश्त में ज़ीनत कीअं ईंदी, इन गोश्त में सजावट कीअं ईंदी, इन गोश्त में निखार पैदा कीअं थींदो, इन गोश्त में वक़ार कीअं ईंदो, इन गोश्त जो मेयार कीअं थी वेंदो, इन मां शख़्सियत कीअं पैदा थींदी, इन मां इंसान रुतबो कीअं हासिल कंदो। त अल्लाह फरमाए जॾहिं उहो पढ़ंदो छा कंदो, पढ़ंदो। पर इन आयत जे अंदरि ॾिसो अल्लाह ताला फरमाए इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। अल्लाह ताला फरमायो पर पढ़ो, पर पंहिंजे रब जे नाले सां पढ़ो, पंहिंजे रब जे नाले सां पढ़ो। अल्लाह फरमायो जे इल्म पढ़ो, दुनिया जो कहिड़ो बि कमु कयो, कहिड़ो बि कमु हुजे, कहिड़ो बि मामलो हुजे, नंढो हुजे या वॾो हुजे, त उन में तव्हां पंहिंजे रब जो नालो वठो, यानी बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो। अल्लाह खे यादि कयो त तव्हांजे कमनि में बरकत पवंदी। इमाम क़ुरतुबी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी हदीस आंदी आहे, पर लफ़्ज़ ॾाढा नंढा आहिनि, अजीब आहिनि, पर उन जे अंदरि इमाम क़ुरतुबी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हुज़ूर रहमत लिल आलमीन जी हदीस मुबारक पाण फरमाइनि था, हुज़ूर रहमत लिल आलमीन फरमाइनि था त तव्हां जेकॾहिं पंहिंजे घर जे बर्तन खे ढकियो त बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो। जेकर तव्हां पंहिंजे जुती जी गंढ खे बूट खे गंढ था ॾियो त बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो। पंहिंजा कपिड़ा पायो था त बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो। यानी हर कम में तव्हां अल्लाह जो नालो वठो त तव्हां में बरकत पैदा थिए। तव्हां जंगे बदर में जॾहिं मुस्लमान 313 हुया, मुस्लमान 313 हुया ऐं मौला अबू जहल जी क़यादत में जेको लश्कर आयो पे उहो 1000 लश्कर हुयो। पर जॾहिं मुस्लमान जंग जो जॾहिं टाइम थियो त अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे क़ुरान पाक सूरत अनफाल जे अंदरि हुकुम थो ॾे। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा लक़ीतुम फ़िअतन फ़स्बुतू वज़्कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। ए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो सहाबो, हाणे तव्हां जंग खां पहिरीं तव्हां जे लाइ कुझु शराइत आहिनि, तॾहिं जॾहिं तव्हां जंग में तॾहिं कामयाबी हासिल कंदो। या अय्युहल्लज़ीना आमनू फ़स्बुतू वज़्कुरुल्लाह। ए ईमान वारो, उन्हनि जो लश्कर जो तइदाद अबू जहल जी क़यादत में जेको लश्कर आयो आहे उहे 1000 आहिनि, तव्हां 313 आहियो। हाणे घबरायो न, साबित कदम रहिजो, मज़बूती सां बीहो। वज़्कुरुल्लाह, जंग जे वञण दौरान, जंग करण दौरान पंहिंजे रब जे नाले खे यादि कजो। पर बदर वारे मैदान में अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे इहो हुकुम थो ॾे त तव्हां जॾहिं मैदान बदर में लहिजो, कुफार सां जंग कजो, त तव्हां पंहिंजे रब खे विसारजो। हुन वक़्त में अल्लाहु अकबर जो, बिस्मिल्लाह रहमान रहीम जो,
में 1000 लश्कर आयो पर उन्हनि जे अंदर गुरूर हुयो, तकबर हुयो, माण्हुनि खे ॾेखा जलाया, रिया दिलाए आया, असां मुस्लमाननि जे मथां ग़लबो कंदासीं, उहे तकबर ऐं गुरूर कंदा आया। ए ईमान वारो तव्हां अबू जेल वांगुरु तकबर ऐं गुरूर न कजो, पर तव्हां मैदान बदर में आजिज़ीअ सां अल्लाह जो नालो वठी पोइ लहजो। तिन आयत करीमा में अल्लाह फरमायो त हबीब इल्म में बरकत तरह पवंदी, इल्म तरह फ़ाइदो ॾींदो, इल्म में मक़ाम तरह ईंदो जॾहिं तव्हां इल्म सां गॾु पंहिंजे रब जे नाले खे यादि कयो। अल्लाह ताला इंसान खे जेका अज़मत ॾिनी, बुलंदी ॾिनी, मक़ाम ॾिनो, उहो मर्तबो ॾिनो, उहो इल्म जे करे ॾिनो। इल्म जे ई करे इंसान जी अहमियत आहे, इल्म जे करे इंसान बुलंद ऐं अज़मत वारो थींदो आहे। जॾहिं हज़रत इल्म जे ई करे अल्लाह तबारक ताला इंसान खे पंहिंजो हिन दुनिया जे अंदर नाइब ऐं ख़लीफ़ो बनायो। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं पूरी मखलूक में अल्लाह ताला जॾहिं फ़रिश्तनि खे पंहिंजे इरादे जे आलिया सां उनखे ख़बरदार कयो त अल्लाह ताला उनखे फरमायो त मां पंहिंजो ख़लीफ़ो हिन ज़मीन जे अंदर मां पंहिंजो ख़लीफ़ो ऐं नाइब करणु थो चाहियां, नाइब मुक़ररु करणु थो चाहियां। त पोइ इंसान हेतिरी मखलूक में अल्लाह ताला इंसान खे छो मुंतख़ब कयो, इंसान खे छो सिलेक्ट कयो? उहो इन जे करे त दुनिया जे अंदर जेतिरी बि मखलूक आहे, उन मखलूक जी इस्तेदाद, सलाहियत, इल्म ऐं अमल जो दायरो महदूद आहे, पर इहो इंसान ई वाहिद आहे जंहिंजो इल्म जो दायरो, जिनके अंदर सलाहियत, जिनके अंदर इल्म, जिनके अंदर अज़मत, वो इंसान जे अंदर अल्लाह ताला रखी आहे। पोइ जॾहिं अल्लाह तबारक ताला फ़रिश्तनि खे चयो त मां हिन दुनिया में पंहिंजो नाइब मुक़ररु करणु थो चाहियां, त फ़रिश्तनि एतिराज़ कयो त मौला तूं उनखे पंहिंजो नाइब करणु थो चाहीं जेको ज़मीन जे अंदर हिते फ़साद कंदो, खूनरेज़ी कंदो। असां तुंहिंजे लाइ तुंहिंजी पाकाई बयानु था कयूं, तुंहिंजी हम्द बयानु कंदासीं, तुंहिंजी तारीफ़ था कयूं। हिन पंहिंजे मुक़ररु करण जी कहिड़ी ज़रूरत आहे त अल्लाह तबारक ताला उन्हनि जे एतिराज़ खे ख़तमु करण लाइ अल्लाह तबारक ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे इल्म जी दौलत सां मालामाल कयो। जॾहिं इल्म जी दौलत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मालामाल कयो, पूरी दुनिया जे शहर जा नाला अता कया, पूरी दुनिया जे शहर जा नाला उनखे ॾिना। अल्लाह ताला उनखे इल्म अता कयो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक ताला फ़रिश्तनि जे साम्हूं जॾहिं पेश कयो, हज़रत आदम अलैहिस्सलाम सभिनी फ़रिश्तनि खे पंहिंजा सभई नाला ॿुधाया। अल्लाह ताला जे हुकुम सां हज़रत आदम चयो ही अर्श आहे, ही फ़र्श आहे, ही आसमान आहे, ही जन्नत आहे, ही दोज़ख आहे, ही कलम आहे, सभिनी जा नाला ॿुधाया। त फ़रिश्ता चवण लॻा क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। फ़रिश्तनि चयो मौला असांखे को बि तूं हर शइ खां पाक आहे, असांखे को बि इल्म न आहे, कंहिं शइ जी ख़बर न आहे, ओतिरी ख़बर आहे जेतिरो तूं असांखे इल्म ॾिनो आहे। तूं बेशक ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। अल्लाह ताला जॾहिं फ़रिश्तनि खे आदम अलैहिस्सलाम जो इल्म ॿुधायो त इल्म जी उनजी वुसअत ॾिठाऊं त फ़रिश्तनि पंहिंजे आजिज़ी जो एतिराफ़ कयो, पंहिंजे आजिज़ी तस्लीम कयो त अल्लाह ताला फरमायो हाणे आदम अलैहिस्सलाम खे तव्हां सजदो कयो। आदम खे ताज़ीम सजदो कयो। छा? ताज़ीम सजदो कयो। फ़रिश्तनि आदम अलैहिस्सलाम खे